जैकबाबाद खां असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकबाबाद में जमियत उलमा इस्लाम ऐं शहरनि पारां स्वीडन में क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो JUI जे ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी, JTI जे सूबाई सदर नईमुल्लाह लिगारी, मरकज़ी अॻवान नूरुल हक़ लाशारी, सिटी फोरम जे इंजीनियर हमादुल्लाह अंसारी, ह्यूमन राइट्स जे चाकर खान जखरानी, महमद हनीफ़ बुर्डो, सोशल फोरम जे एडवोकेट अब्दुल हई सूमरो, APC जो चेयरमैन महमद शहबान अबड़ो, शिया कमेटी जो शाहिद जवादी, महकुमुद्दीन बिरोही, ख़त्म नबूवत मौलाना ताज मोहम्मद चन्ना, अक़लियती अॻवान रवि कुमार, ताज अमरोटी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में शहीद अल्लाह बख़्श सूमरो पार्क जैकबाबाद खां कढियो वियो। सवें मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं फ्लैग हुआ, जंहिं ते क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती कंदड़नि खे फाही ॾियो, स्वीडन सां सफ़ारती लाॻापा ख़तमु कयो, क़ुरान शरीफ़ जी बेहुरमतीअ ते जान बे क़ुर्बान आहे जहिड़ा नारा लिखियल हुआ। मग़रबी मुल्कनि जे इस्लाम ऐं इंसानियत दुश्मन किरदार जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रोड ब्लॉक करे ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त समूरी दुनिया में इस्लाम जी हक़ानियत सां गैर मुस्लिम धड़ाधड़ मुसलमान थी रहिया आहिनि, जंहिंसां मग़रिब ख़ौफ़ज़ादा आहे। उन्हनि चयो त कंहिं बि मज़हब जी बेहुरमती करण ते पाबंदी हई वञे। दुनिया जे 2.5 अरब मुसलमाननि ऐं 58 इस्लामी मुल्कनि ऐं OIC खे निंड मां सुजाग थी ठोस क़दम खणणु घुर्जनि। इस्लामी शहर जे तक़दुस खे पैमाल कंदड़नि मुल्कनि जो बाइकाट ऐं सफ़ारती लाॻापा ख़तमु कया वञनि।